डिसंबर के हवाले से तहां जेका तैयारी पे कयो त कीअं जो समझो था तो 5 डिसंबर जो एकता जो ॾियारो आहे जो कावश केटीएन जे सरवाण अली काज़ी ऐलान कयो आहे उनके कीअं तहां मल्हाईंदा? सजण ई साणे के अणासी विसरे हैफ तिनी के होए वतन जिनी विसारियो सिंध सारी सूह सिंध सारी सुरहान सिंध भिटाई घोट जी सिंध भिटाई साण मौज भरियो मैरान सदा वए सिंध में 5 डिसंबर ते जनाब अली काज़ी साहिब KTN काफ़स जे दोस्तन जेको ही 5 डिसंबर ते एकता जो डी मल्हायो असां उन ते ॾाढा ख़ुशि थिया आहियूं ऐं खेनि मुबारकबाद था ॾियूं जीअं त सॼी सिंध जे अंदरि इन ॾियारे सां तयारियूं थियनि पियूं असां बि जेको आहे सो इन सिलसिले में एकता जे लाइ जेको आहे सो तयारियूं कयूं आहिनि इंशा अल्लाह ताला 5 डिसंबर ते तमामु वॾियूं रैलियूं कढी ऐं इन जो सबूत ॾिबो एकता जो ऐं ज़ंजीर ठाहे बि गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल रंडो मोहम्मद ख़ान ऐं उन जा उस्ताद ऐं शागिर्द जेके आहिनि से इन सॾ में एकता जे सिलसिले में तव्हां सां गॾु आहिनि। असां पंहिंजे स्कूल जे हवाले सां 5 डिसंबर 2010 ते इंशा अल्लाह अज़ीम त इहो अहिड़ो प्रोग्राम कंदासीं ऐं इन जी तयारी बि करियूं पिया। सिंधी माण्हू सुहिणा माण्हू सिहूं संदन देस टोपी अजरक पटको प्यारो अथन खेस दिल भर अहिड़ो देस जानी ना आहे हिन जहान में। असां फुल तयारी आहे असीं कोशिश कंदासीं। अच्छा मिलाईंदा जी छा था ॿुधायो गानो ॿुधायो रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोल गली गली ऐं घर घर गूंजन सिंध असीं सभिनी सां गॾु आहियूं ऐं असीं अली काज़ी जिन जा सोहरत आहियूं जिन असांखे हेतिरो प्रोग्राम बख़्शियो। अॼु असीं इलाही ख़ुशि आहियूं हिन ॾींहं खे मल्हाए रहिया आहियूं ऐं असीं 5 डिसंबर एकता जे ॾियारे खे में रैली कढंदासीं ऐं असीं कावश ऐं KTN सां गॾु आहियूं। KTN जिंदाबाद कावश जिंदाबाद जाम ख़ुशी सां मल्हाईंदासीं इन ई तरह सां और असीं मल्हाईंदासीं। अच्छा ये साॻिया अजरक टोपिन सां तव्हां पंहिंजे ॿाहिरनि सां गॾु जेके 5 डिसंबर ते इहो साॻियो प्रोग्राम कंदियूं? हा पूरे जोश ऐं जज़्बे सां असीं 5 डिसंबर जे एकता जे साॻी तरह सां मिलाईंदासीं। 5 डिसंबर ते असीं सगाई साथ में ईअं ई मल्हाईंदासीं अजरक टोपी पाईंदासीं। हीउ ॾियारो असांखे मल्हाइणु खपे छो त हीअ असांजी टोपी अजरक असांजो शान आहे। 5 डिसंबर ते ॾियारे ते हर मुस्लमान हर माना सिंधी टोपी ते माना मल्हाइण जो फर्ज़ु आहे। सिंधी टोपी अजरक असांजो शान आहे असांखे उहो तमामु वॾे धूमधाम सां मल्हाइणु खपे इहो ई असांजो शान ऐं मान आहे। सिंधी टोपी पाईंदासीं अजरक पाईंदासीं ऐं 5 डिसंबर एकता जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक सां मल्हाईंदासीं। असांखे ही मल्हाइणु खपे छो करे सिंधी टोपी शान असांजो आहे। 5 डिसंबर जे एकता ॾियारे खे कीअं मल्हाईंदियूं? धाम सां मल्हाईंदासीं। 5 डिसंबर जे एकता ॾियारे खे तव्हां कीअं मल्हाईंदियूं? सुठे नमूने। अच्छा साॻे तरीक़े सां जेको सकाफ़ती लिबास पाईंदियूं कीअं मल्हाईंदियूं तव्हां? असीं गजवारो वॻो पाईंदासीं अजरक पाईंदासीं ऐं ख़ुशी सां मल्हाईंदासीं। शानदार नमूने सां मल्हाईंदा आहियूं सुठे नमूने सां मल्हाईंदा। अच्छा साॻिया कपिड़ा पाईंदियूं या कपिड़ा तव्हां बिल्कुलु नवां वठंदियूं? नवां ठाराईंदा आहियूं सफ़ा। अच्छा सकाफ़ती लिबास हूंदो? अच्छा टोपियूं पाईंदियूं अजरक पाईंदियूं? टोपी अजरक पाईंदा आहियूं। तमामु धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं असां सिंधी असांजो फर्ज़ु आहे इहो ॾींहुं असांजो मल्हाइणु हक़ आहे। अच्छा तव्हां कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम कंदियूं? साॻियो प्रोग्राम जेको कयो अथव अहिड़ा कंदियूं? ज़रूरु अहिड़ा ई कंदासीं खाका ठाहींदासीं सिंधी गाना सिंधी जेके आहिनि उहे खाका ठाहींदासीं सिंधी गाना ॿुधंदासीं माना उन हिसाब सां पंहिंजे सिंधी जो जेको बि थींदो असां सभु कुझु कंदासीं। शहर जी पीपल्स कॉलोनी में PP लेडीज़ विंग पारां लॻायल मेले में रिली गज गानियूं सगियूं ऐं ॿियनि सकाफ़ती शयुनि जी नुमाइश कई वई। PP लेडीज़ विंग ज़िले जी सदर सकीना ख़ासख़ैली जनरल सेक्रेटरी नुसरत मेमण शहनाज मेमण ऐं ॿियनि KT न्यूज़ सां ॻाल्हाईंदे 5 डिसंबर वारे क़ौमी एकता ॾींहं खे सिंध जी सकाफ़त लाइ एज़ाज़ करार ॾिनो। नाज़िन PP लेडीज़ विंग पारां रंडे मोहम्मद खान में सकाफ़ती मेले जा वधीक तफ़सील मालूम करना से राब्तो कयो आहे KT न्यूज़ रंडे मोहम्मद खान जे रिपोर्टर ग़ुलाम नबी कीरियो सां। जी ग़ुलाम नबी सकाफ़ती मेले जे हवाले सां छा सूरत हाल ॾिसण में आई ऐं छा चवणो मेले में शरीक माण्हुनि जो? हाँ जी चंडे मोहन खान में पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग तरफां अॼु
5 डिसंबर कावश केतियन जे एकता जे ॾियारे जे हवाले सां जेका आहे सखावती जेका आहे निमाइश कई वई आहे, जंहिंमें सिंधी अजरक, सिंधी जेका आहे रली ऐं सिंधी जेका आहे जेके सिंधी पुराणी जेके आहिनि माना तहज़ीब जे हवाले सां जेके हुनरमंद जेके कमु थियनि था, जेके औरतूं जेके घरनि में कमु कंदियूं आहिनि, हथ जो हुनर जेके चयो वञे, उन हवाले सां सॻियूं ठहनि थियूं ऐं रली ठहे थी, उन्हनि जी जेका आहे निमाइश कई वई। ऐं उन में जेके शरीक पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेके औरत अॻुवान आहिनि, उन्हनि जेको आहे कावश केतियन सां यकजहती जो इज़हार कयो आहे, जंहिंमें ज़िले जी सदर आहे सकीना ख़ासकेली ऐं जेका ज़िले जी जनरल सेक्रेटरी आहे नुसरत मेमण, उन्हनि असांखे केतियन खे ॿुधायो त असां जेको आहे सो बिल्कुलु कावश केतियन जे 5 डिसंबर वारे एकता वारे ॾियारे सां गॾु आहियूं। ऐं असां जेको आहे न सिर्फ़ु अॼु जेका आहे असां सकावती प्रोग्राम कयो आहे, पर असां 5 डिसंबर ते कावश केतियन जे सॾ ते जेके ॿीहर सकावती प्रोग्राम कंदियूंसीं ऐं जेके टंडे मोहन खान में औरतूं गॾिजी रैली बि कढी थी। जी आवाज़ बड़ी मेहरबानी। गुलाम नबी कीरियो तफ़सीलुनि का आहा करण लाइ। गुलाम नबी कीरियो तफ़सील ॾेई रहियो सकाफ़ती मेले जी जेको कावश ऐं केटिन ग्रुप पारां 5 डिसंबर ते ऐलानियल ॾींहं जे हवाले सां मल्हायो वियो, उन मेले जे हवाले सां तफ़सील ॾिना गुलाम नबी कीरियो। सखर जे हिकु स्कूल डिसंबर ते एकता दिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो अज़्म वरजायो। टंडे मोहम्मद खान जी पैराडाइज़ साइंस कॉलेज में एकता दिहाड़े जे हवाले सां सेमिनार थियो, जंहिंमें शागिर्दियाणनि सिंधी टोपी ऐं अजरक पहिरे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। 5 डिसंबर जे हवाले सां हवाले से राज़ी नाणियां तो टंडो मोहम्मद खान जिते भी टंडो मोहम्मद खान जे अवाम भी इन सरे के भरपूर मोट ॾिनी आहे। इन हवाले सां अॼु उते भी मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स रखिया विया। तफ़सील मालूम कयूं था केटी न्यूज़ रिपोर्टर गुलाम नबी कीरियो खां। जी गुलाम नबी, टंडो मोहम्मद खान में छा सूरत हाल रही, कहिड़ा प्रोग्राम्स रखिया विया? महराज टंडे मोहम्मद खान में अदीबन, शाइरन, सुगड़न, रागी फकीरन केतिन कावश के हवाले सां 5 डिसंबर जे एकता वारे ॾींहं खे भरपूर मोट ॾिनी आहे। ऐं उन हवाले सां टंडे मोहम्मद खान में सिंधी अदबी संगत, शाह लतीफ़ अदबी संगत ऐं मोहम्मद खान गनी अदबी संगत जे तरफ़ां गॾियल तौरु अॼु जेको आहे सो अदीबन, शाइरन, सुगड़न, रागी फनकारनि हिकिड़ो जेको आहे सो 5 डिसंबर जे एकता तौरु अॼु हिकिड़ो प्रोग्राम मल्हायो आहे, जंहिं तक़रीब में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अदीबनि जे वरे अंग बि शिरकत कई। ऐं उन जेका तक़रीब में इहो बि अज़म कयो वियो आहे त 5 डिसंबर ते एकता जे ॾींहं खे भरपूर क़ौमी ॾियारो करे मल्हायो वेंदो। उन ॾींहं ते बि जेके आहिनि ते अदबी प्रोग्राम ऐं रैलियुनि जा जेके आहिनि ते प्रोग्राम तरतीब ॾिना वेंदा। ऐं उन खां अलावा अॼु जेको हिननि हिते प्रोग्राम कयो आहे, उन्हनि में बि हिननि शाइरी ज़रिए जेका आहे सिंधी टोपी जी अज़मत ऐं सिंधी सकाफ़त जे हवाले सां शाइरी कई आहे। ऐं सुगड़नि जेके आहिनि ते पंहिंजा जेके आहिनि दौर ॿुधाया आहिनि त रागी फ़कीरनि बि जेको आहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि कलाम पेश करे सिंधी टोपी जे एकता जे ॾियारे खे मोट ॾिनी आहे। उन हवाले खां जेके 5 डिसंबर ते जेके प्रोग्राम थींदो उन में बि जेका आहे सा अदीबनि जे तरफ़ां बि जेका आहे सा गॾियल तौरु रैली कढी वेंदी। ऐं उन खां अलावा टंडे मोहम्मद खान जे अवाम भरपूर उनखे मोट ॾिनी आहे। ऐं 5 डिसंबर ते मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं अदबी तंज़ीमुनि ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे तरफ़ां बि अलॻि अलॻि जेके आहिनि रैलियुनि कढण जा ऐलान कया विया आहिनि। बड़ी मेहरबानी गुलाम नबी। नाज़रीन, गुलाम नबी कीरियो असांखे टंडो मोहम्मद खान मां तफ़सील रहियो त उते बि केटियन ऐं काविश जे इन सॾ खे भरपूर मोट मिली आहे, मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स रखिया विया आहिनि। हाणे हलूं था